अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवर बाब आला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डपु ऐं नुञ। डपु जानी माली नुक़सान, घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ जुञ, शराब। पाठ नंबर 34। माण्हुनि ज़ुलैखा खे चयो, तूं अज़ीज़ जे रस्ते ते थी वेह। ईअं थियो। शायदि इहो तो ते रहम करे। ईअं थियो। ज़ुलैखा खे ख़ौफ़ हुयो मटां तकलीफ़ न पहुचाए। माण्हुनि तमामु घणो इसरार कयो। ईअं थियो। जॾहिं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मजो शाही कुंभो शाही सां गॾु उतां लंघियो। ईअं थियो। ज़ुलैखा उठी ऐं चयो, पाक आहे ख़ुदा। ईअं थियो। जेको बादशाहनि खे पंहिंजे मुसीबत जे सबबु ग़ुलाम बनाए थो। ईअं थियो। ऐं ग़ुलामनि खे पंहिंजी अताअत जे वजह खां बादशाह बनाए थो। ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन फरमायो, तूं ज़ुलैखा आहीं। ईअं थियो। वरी हुकुम ॾिनाई, हिनखे संदसि घर वठी विया। ईअं थियो। उन वक़्तु ज़ुलैखा तमामु घणी ज़ईफ़ थी वई हुई। ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ज़ुलैखा खे चयो, तो मूंसां हीअं कयो। ईअं थियो। ज़ुलैखा चयो, ऐं पैगंबर ख़ुदा, मूं ते मलामत न करियो। ईअं थियो। छो त आउं अहिड़नि बलाउनि में मुब्तला हुयसि जो जंहिंमें केर बि शख़्स बि मुब्तला कोन थियो हुयो। ईअं थियो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन पुछियो, कहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं? ईअं थियो। हिकु आउं तुंहिंजे मोहबत में मुब्तला हुयसि। ख़ुदा दुनिया में तो जहिड़ी नज़ीर कोन ख़लक़ कई ऐं हुस्न जमाल में मुब्तला हुयसि। हिकु आउं तुंहिंजे मोहबत में मुब्तला हुयसि। ख़ुदा दुनिया में तो जहिड़ी नज़ीर कोन ख़लक़ कई ऐं जमाल हुस्न में मुब्तला हुयसि। ईअं थियो। ॿियो त मूं जहिड़ी मिस्र में मूं जहिड़ी घणो मक़बूल कोन हुई। मूं जहिड़ी औरत मक़बूल कोन हुई। कंहिं वटि मूंखां वधीक दौलत कोन हुई। ईअं थियो। टियों, मुंहिंजो मुड़ुसु नामर्द हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो, मूंखां का हाजत कम आहे, छा चाहीं थी? ईअं थियो। ज़ुलैखा चयो, तव्हां दुआ करियो त मुंहिंजी जवानी वापसि अचे। ईअं थियो। ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन ज़ुलैखा सां अक़द कयो। ईअं थियो। देश कामनि खे चयो, किताबनि में लिखियलु आहे। ईअं थियो। पैगंबरनि जो सिलसिलो लावी, फ़ाट, यसर, इमरान खां थींदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत हारून अलैहिस्सलाम ताईं पहुतो। ईअं थियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन ते अल्लाह रब्बुल आलमीन और रहमान और रहीम जे तरफ़ां तमामु घणियूं नेमतूं हुयूं। ईअं थियो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जिन उन नेमतुनि जो शुक्र जहिड़ो चइजे अहिड़ो ई शुक्र कंदो हुयो। शैतान आसमान ताईं कोन वेंदो हो, मन थियलु हुयो, अर्श ताईं वेंदो हुयो। ईअं थियो। हिकु ॾींहुं आसमान जे तरफ़ वियो त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे शुक्र जी निहाट अज़मत सां गॾु मलाइका मथे खणियो पिया वञनि। ईअं थियो। शैतान खे हसद थियो। चयाईं, परवरदिगार, हज़रत अयूब अलैहिस्सलाम तुंहिंजो शुक्र उन करे थो करे। ईअं थियो त हिन खे तो तमामु घणियूं नेमतूं अता कयूं आहिनि। ईअं थियो। तूं हज़रत अयूब अलैहिस्सलाम खां नेमतूं जेके दुनिया में आहिनि ॾिनियूं आहिनि। ईअं थियो। उहे वापसि वठीसि त तुंहिंजो हरगिज़ शुक्र कोन कंदो। ईअं थियो। लिहाज़ा मूंखे दुनिया में उन ते मुसलत कर त तोखे मालूम थींदो। ईअं थियो। त तुंहिंजी कहिड़ी नेमत जो शुक्र अदा कोन कंदो। ईअं थियो। रब्बुल आलमीन शैतान खे दिलि
अखे कन ज़बान अकुल खां सवाइ इख़्तियार ॾिनो ईअं ॾियो। इहो ॿुधी शैतान तमामु घणो ख़ुशि थियो ईअं ॾियो ऐं तेज़ीअ सां ज़मीन ते आयो। हज़रत अयूब जिन जे फ़र्ज़ंदनि खे ज़ाया कयो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम शुकुरु कयो ईअं ॾियो ऐं पोइ उनजे ज़राअत ॿनीअ खे सिमा आलूदा कयो। हज़रत अयूब अलैहिस्सलाम शुकुरु कयो ईअं ॾियो। वरी जो फूक ॾिनई त शैतान त सभु फ़सुल सड़ी विया। हज़रत अयूब अलैहिस्सलाम शुकुरु कयो ईअं ॾियो। वरी माल रिढूं घोटा रिढूं घेटा मिड़ई अड़ई नीखे मारे छॾियईं। हज़रत अयूब अलैहिस्सलाम शुकुरु कयो ईअं ॾियो। हज़रत अयूब चवंदो हुयो त ए अल्लाह रब्बुल आलमीन नेमतूं ॾिनियूं आहिनि तो अनक़रीब वरी वापसि ॾींदो इहो ॼाणंदो हुयो ईअं ॾियो। हज़रत अयूब जिन सां शैतान मिलण जे बहाने सां भाकुर पाए मिलियो ऐं शैतान अहिड़ी फूक नक में हयसि जो सॼो जिस्म में ज़ख़्म थी पिया ईअं ॾियो।